जी नाज़रीन, टेम असां जैकाबाद आज़ाद मीडिया प्रेस क्लब अॻियां मौजूदु जिते हिकिड़ो ग़रीब मज़दूर रेड़ी वारो पुॻो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करूं त उनजो छा चवणु आहे। नालो अब्दार अली आहे, लाशारीअ मां पाण साईं क़ाइदे रोड ते रेड़ी हलाईंदो आहियां। मां ग़रीब आहे, मिसकिन माण्हू आहे साईं। 20 साल को वठी मां रेड़ी हलायां थो साईं। कुझु ॾींहं अॻु में साईं राति जो हूंदा हिते वीगो गाॾी को लही करे अची करे मुंहिंजी रेड़ी काए वञ। मां आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टे खे सभु खे इल्तिजा करां थो, महिरबानी करे इहो नोटिफिकेशन वरितो वञे। मां ग़रीब सां छो एॾो ज़ुल्म कयो आहे। पूरो शहर हिते बीठो आहे, पूरो शहर हले थो, सॼो रोड भरिया पिया आहिनि, हर को वेठो आहे। मां ग़रीब सां छो एॾो ज़ुल्म कयो आहे साईं। मुंहिंजा मासूम नियाणियूं 5 ॼणा, हुनजो फिक्चर ख़तमु थी वियो, स्कूल हुनजो बंदि थी वियो साईं। अॼु 8 ॾींहं मां घर वेठो आहियां, खाइण कमाओ 10 रुपया बि न आहिनि साईं। हाणे मां ग़रीब मिसकिन माण्हू ॿुधा कंहिंखो वठां, घुरी घुरी छितो थी पियो आहे। रेड़ी हिकिड़ी मुंहिंजी काए विया आहिनि। राति जो यूनियन सदर वारा गॾु थी करे मूंखे ॿी रेड़ी हुननि वठराए ॾिनी, उहा बि रेड़ी मुंहिंजी काए विया आहिनि राति जो हूंदा हिते साईं। हाणे ॿुधायो मां कंहिं ॾे वञा, कंहिं ग़रीब ॾे वञा, ॿुधायो मां काॾे वञा। मां आयो आहियां हिते इन प्रेस क्लब वटि, तव्हांखे इल्तिजा करां थो, महिरबानी करे मूंखे हक़ु मिलियो वञे। मूंखे हक़ु न मिलियो वियो, सुभाणे मां प्रेस क्लब जा बीह करे पंहिंजा 5 नियाणियूं वठी करे अची करे पाण सां गॾु करे ॿाहिरि ईंदुमि। छा हिननि खे ॾियां मां? मूंखे खाइण का इन टाइम अटो बि न आहे, का शइ बि न आहे। मां मिसकिन माण्हू आहियां। मां महिरबानी करे आला आमदारनि खे इल्तिजा करां थो, महिरबानी करे मुंहिंजी मदद कई वञे साईं। जी नाज़रीन, मां जेको आहे रेड़ी मज़दूर अब्दार अली जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि चयो त काफ़ी ॾींहंनि खां मां जेको आहे बेरोज़गार आहे, मुंहिंजी रेड़ी काई हुई या कंहिं बासर शख़्स मुंहिंजी रेड़ी काए उहा ग़ाइबु करे छॾी आहे। हुननि मुतालबो कयो आहे आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टा खां त ख़ुदा मुंहिंजो नोटिस वठी करे मूं सां इंसाफ़ कयो। कैमरा टीम सां गॾु नवाब अली लंगा, KTV न्यूज़ जैकाबाद।